जय मसीह मुंहिंजे प्यारा ॿार भेनरो, परमेश्वर जे प्यार जे चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जी महान दासी जे बारे में, जंहिंजो नालो मेरी स्लेसर आहे। मेरी स्लेसर जो जनम 2 दिसंबर 1848 में स्कॉटलैंड देश में थियो हो। संदसि माता पिता ॾाढा ग़रीब हुआ। उन्हनि खे एतिरा बि पैसा न हुआ कि ॿारनि खे पढ़ाए सघनि। इन करे जॾहिं मेरी 11 सालनि जी थी, तॾहिं संदसि माता पिता खे कम जी तलाश में पंहिंजो शहर छॾिणो पियो। उन्हनि खे ॿिए शहर में वञी करे कमु करणो पियो। संदसि पिता मोची जो कमु कंदो हो, पर उन में हिकु ख़राबु आदत हुई। उहो ॾाढो शराब पीअंदो हो ऐं शराब पी करे मेरीअ जी माउ खे मारींदो हो। मेरीअ जी माउ हिकु गहरी विश्वासी औरत हुई। उहो पंहिंजे ॿारनि खे गॾु करे प्रभु यीशु मसीह जे बारे में ऐं अफ्रीका में रहंदड़ माण्हुनि ऐं उन जे अश्वेत ॿारनि जे बारे में ॿुधाईंदी हुई। छाकाणि त उहो उन्हनि खे ॿुधाईंदी हुई कि अफ्रीका में जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे कॾहिं बि प्रभु यीशु जे बारे में कोई ॿुधाइणु न वियो आहे। इहो सभु मेरी जॾहिं 11 सालनि जी उहा ॿुधंदी हुई, उनजी बि इहा ई इच्छा हुई कि मां बि वॾी थी करे अफ्रीका में वञा ऐं प्रभु यीशुअ जे बारे में मां हुते उतां जे अश्वेत जेके ॿार आहिनि ऐं उतां जा माण्हू आहिनि जेके जंगलनि में रहंदा आहिनि, उन्हनि खे मां प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधायां। ऐं उनजी माता बि इहा ई चवंदी हुई कि इहा मेरी ऐं संदसि वॾो पुटु रॉबर्ट ॿई ॼणा अफ्रीका में वञी प्रभु यीशुअ जो सुसमाचार ॿुधाइनि। पर ईअं थी न सघियो। जॾहिं मेरी 14 सालनि जी थी, तॾहिं मेरीअ जो वॾो भाउ रॉबर्ट ऐं मेरीअ जो पिता ॿिन्ही जी मौत थी वई। कंहिं कारण सां उन्हनि जी मौत थी वई, छाकाणि त उते मलेरिया फैलियल हुई उन शहर में जिते ही रहंदा हुआ। इहो सभु इन जी 14 सालनि जी उमिरि में थियो। इन करे घर जो सॼी ज़िमेदारी मेरी जे मथां अची पई। पंहिंजे पिता जे मौत खां पोइ मेरी 10 कलाक मिल में कमु कंदी हुई, छाकाणि त हुनजे घर में कमाइण वारो कोई न हो। हुन जूं भेनरूं ऐं हुनजी माता जे लाइ उहो कमु कंदी हुई। पर तंहिं हूंदे बि प्रभु यीशु मसीह जी सेवकाई में हुन कॾहिं बि पुठियां मुड़ी करे न ॾिठो। उहो हर आर्तवार ते प्रभु यीशु मसीह जे लाइ सेवकाई में चर्च वेंदी हुई ऐं संडे स्कूल लाहींदी हुई। संडे स्कूल में जेके बि ग़रीब हुआ, झोपड़पट्टी में माण्हू रहंदा हुआ, जेके बि ॿार हुआ, उन्हनि खे इहो पढ़ाईंदी हुई। प्रभु यीशु मसीह जी सेवकाई में हुन कॾहिं बि पुठियां न मुड़ी करे ॾिठो। इन रीति सां हिकु दफ़ो ईअं थियो कि हुन शहर जा कुझु 5-6 बदमाश छोकिरा हिकु संडे ॾींहुं, जॾहिं उहे पंहिंजो संडे स्कूल समाप्त करे घर ॾांहुं पियो वञे, बारिश जो टाइम हो, त उहो पंहिंजे घर ॾांहुं वञी रही हुई। त 5-6 बदमाश छोकिरा हुनजे पुठियां हलण लॻा ऐं हुनखे अॻियां अची करे चयूं कि संडे स्कूल तूं बंदि करे छॾ, असांखे असांजे हाल ते छॾे ॾे। पर मेरी हुननि खे कुझु जवाबु न ॾिनो। तंहिं ते उन जेको बदमाशुनि जो सरदार हो, उन्हनि 6 मां हिकु ॼणो हुनजो जेको नेता हो, उहो अॻियां आयो। हुन मेरी खे चयईंसि, असां तोखे मारे छॾींदासीं। पर मेरी खे प्रभु यीशु मथां सॼो भरोसो हो। हुननि खे कुझु जवाबु न ॾिनो। हुनजो अहिड़ो रवैयो ॾिसी करे हुनजो जेको बदमाश छोकिरो हो, जेको नेता हो, हुन पंहिंजो दिलि परिवर्तन कयो ऐं उहे 6 ॼणा मेरी जे संडे स्कूल जा छात्र बणिजी विया। इन रीति सां हुन 6 जो मन परिवर्तन थियो ऐं हुन प्रभु यीशु मसीह खे पातो। अहिड़े रीति सां हुन ॾाढा ई कम कया। हुन पंहिंजी 28 सालनि जी उमिरि ताईं प्रभु यीशु मसीह लाइ ॾाढी सेवकाई जा कम कया। पर तंहिं हूंदे बि हुनखे हिकिड़ा ई सपना ईंदा हुआ त अफ्रीका में वञा, अफ्रीका में अश्वेत ॿारनि लाइ मां प्रभु यीशु मसीह जो समाचार उते फैलायां। छो? छाकाणि त हुते हुनखे ख़बर हुई प्रभु यीशु मसीह खे कोई न सुञाणे। उहो वञणु पई चाहे, उहे साउथ अफ्रीका वञणु पई चाहे, अफ्रीका जे ॿियनि महाद्वीपनि में पई वञणु चाहे कि जिते यीशु मसीह जे बारे में कंहिं बि कुझु न ॿुधो। 1876 में इहो हिकिड़ो दुखद समाचार आयो अफ्रीका मां कि जेको मिशनरी हो डेविड लिविंगस्टोन, उनजी मौत थी वई। उनजी मौत सॼे इंग्लैंड में शोक जो वातावरण पैदा करे छॾियो। इहा ख़बर मेरी स्लेसर खे बि पहुती। मेरी स्लेसर जी माउ खे बि इहा ख़बर पहुती। हाणे सुवालु इहो हो कि डेविड लिविंगस्टोन जी जॻह ते केरु वञे। मेरी स्लेसर पंहिंजी माउ खे ॻाल्हि कई कि मां मिशनरी जे कार्य में मां वञणु थी चाहियां अफ्रीका। संदसि मां तयारु थी वई। इन ते उन्हनि मिशन मंडल जेको हूंदो आहे, जेको मिशनरियुनि खे ॿाहिरि मोकिलींदो आहे, उन्हनि खे मेरी स्लेसर हिकु ख़त लिखियो ऐं उनखे चयूं कि मां वञी करे उते सेवकाई करणु चाहियां थी। उनजे ख़त जो जवाबु 1 महीने खां पोइ आयो। मेरी स्लेसर जो जेको एप्लीकेशन हुई, आवेदन हो जेको, उहो मंज़ूर थी आयो ऐं उनखे अफ्रीका में वञी करे सेवकाई करण जो मौक़ो मिलियो। 1876 में 5 ऑगस्ट मेरी स्लेसर पंहिंजी मिशनरी जे कार्य लाइ अफ्रीका लाइ रवानी थी। हुन जेॾी महिल जहाज़ में पेर रखियो
त उन जहाज में शराब जूं ॾाढियूं बोतलूं हुयूं। इन ते उनखे अचरज लॻो, छो छाकाणि त उन वक़्तु जेके जहाज में माण्हू वेंदा हुआ, मिशनरी वेंदा हुआ, उन्हनि सां गॾु शराब जूं बोतलूं बि वेंदियूं हुयूं जेके अफ्रीका पहुचाई वेंदियूं हुयूं। हेॾियूं शराब जूं बोतलूं ॾिसी करे मेरी स्लेसर चयो, हेॾियूं शराब जूं बोतलूं, पर मिशनरी ख़ाली मां अकेली। तंहिं हूंदे बि प्रभु यीशू मसीह उनखे मथां भरोसो हो। उहा अकेली सफ़र कंदी रही ऐं 1876 में उहा अफ्रीका जे कैलाबार शहर में पहुती। उते नरबक्षी हुआ, ख़तरनाक माण्हू हुआ, ॾाढा पापी हुआ, हर प्रकार जो पाप उते हो। उन्हनि जे विच में रहणु, कमु करणु ॾाढो ॾुखियो हो। तंहिं हूंदे बि मेरी स्लेसर उतां जे माण्हुनि सां उतां जी भाषा सिखी, उतां जे ॿारनि खे पंहिंजो ॿार सम्झी करे हलाई। ॿियो कुझु न, उतां जी जेके औरतूं हुयूं उन्हनि खे पंहिंजी भेण पई करे, उन्हनि खे सुसमाचार पई ॿुधाइनि। उन्हनि कॾहिं बि यीशू मसीह वारो न ॿुधो, उन्हनि खे सुसमाचार ॿुधाई। उतां जे दुष्ट आत्माउनि खां माण्हू ॾकंदा हुआ। उते उन्हनि जो ईअं हूंदो हो, उन्हनि जो मञणु ईअं हूंदो हो कि हर वण में, हर तालाब में दुष्ट आत्माऊं रहंदियूं आहिनि। उतां जा माण्हू ईअं बि मञींदा हुआ कि जेके जुड़वा बचा ॿार हूंदा आहिनि, जंहिंखे जुड़वा ॿार ॼमंदा आहिनि, उन स्त्रीअ खे हिकु ॿार परमेश्वर तरफ़ां हूंदो आहे त हिकिड़ो ॿार दुष्ट आत्मा तरफ़ां हूंदो आहे। उहो इहो नकी न करे सघंदा हुआ त कहिड़ो ॿार दुष्ट आत्मा जे तरफ़ां आहे ऐं कहिड़ो ॿार परमेश्वर जे तरफ़ां आहे। इन करे उहे ॿिन्ही ॿारनि खे मौत जे घाट उतारे छॾींदा, ॿिन्ही ॿारनि खे मारे छॾींदा हुआ। इहा प्रथा मेरी स्लेसर उतां ख़तमु पई करणु चाहे। हिकु ॿी प्रथा अहिड़ी हूंदी हुई, जॾहिं उतां जे गांव जो कोई मुखी गुज़ारे वेंदो हो त उन सां गॾोगॾु उनजी ज़ाल खे ऐं उनजी ॿारनि खे दफ़नायो वेंदो हो। इहे सभु प्रथाऊं ॾिसी करे मेरी स्लेसर खे ॾाढी दया ईंदी हुई। उन्हनि खे सुसमाचार ॿुधायईं, उन्हनि खे ॿुधायईं कि प्रभु यीशू मसीह असां लाइ पंहिंजी जान ॾिनी आहे, तव्हां सां प्यारु करे थो। हीअ सभु प्रथाऊं खोटियूं आहिनि, सभु ख़राबु आहिनि। हिन ॾाढी महिनत कई, हर तकलीफ़ुनि जो सामनो कई ऐं आख़िरकार ईअं थियो कि उतां जे गांव जो हर माण्हूअ प्रभु यीशू मसीह खे अपनायो ऐं उनजे प्यार खे अपनाई। इन रीति सां प्रभु यीशू मसीह जी महिमा थी, उन सॼे शहर में, उन सॼे गांव में प्रभु यीशू मसीह जी महिमा थी। इन विच में मेरी स्लेसर खे मलेरिया जो रोग थियो, इन करे उनखे स्कॉटलैंड पंहिंजे देश में वञिणो पियो। उते 16 महीना उनखे आराम करणो पियो, पर उनखे अञा बि इहो ई दिलि में हो कि अञा मां अफ्रीका जे जंगलनि में वञा, अञा मां प्रभु यीशू मसीह जो सुसमाचार उते फैलायां। छो छाकाणि त उतां जा माण्हू अञा यीशू मसीह खे न सुञाणनि। उनखे इहा ई हुई कि अफ्रीका जे हर नंढे शहर में मां वञी करे प्रभु यीशू मसीह जो सुसमाचार फैलायां ताकि उन्हनि जो नास न थिए। छाकाणि त प्रभु यीशू मसीह चए थो कि मां नथो चाहियां कोई बि नास थिए। इन करे 16 महीननि जे आराम खां पोइ उहो अगेन वापसि उहा अफ्रीका आई ऐं उतां जे माण्हुनि जी शेवा करणु लॻी। 1892 में जॾहिं ब्रिटेन जी सरकार उन इलाइक़े ते कब्ज़ो कयो त मेरी स्लेसर खे उतां जो मंत्री ठाहियो वियो। मंत्री ठहण खां पोइ बि उहा अफ्रीकन माण्हुनि वांगुरु रहंदी, सादगी भरियो जीवन जीअंदी हुई। उन कॾहिं बि पंहिंजे मंत्री पद जो दुरुपयोग न कयो। उनखे माण्हुनि जे प्रति प्यार हो, उन्हनि जे प्रति हिकु दया भावना हुई। उन्हनि खे ईअं हो कि कोई बि प्रभु यीशू मसीह खे सुञाणण खां सवाइ ईअं ई नष्ट न थिए। मंत्री थियण खां पोइ बि संदसि जीवन हिकु सादगी भरियो जीवन रहियो। उनखे ॾिसी करे चङनि मंत्रियुनि ऐं अधिकारियुनि प्रभु यीशू मसीह खे ग्रहण कयो। पाण कंगाली जो जीवन जी करे ॿियनि खे शाहूकार ठाहे छॾी। हिकु साधारण छोकिरी, हिकु स्कॉटलैंड जी हिकु साधारण छोकिरीअ कीअं उत्तम पंहिंजो जीवन जी करे प्रभु यीशू मसीह जी आज्ञाउनि खे पाले करे ॿियनि जे लाइ हिकु आशीष जो कारण ठही। दोस्तो, असां बि पंहिंजे जीवन खे ॿियनि जे लाइ आशीष जो कारण ठाहे सघंदा आहियूं अगरि असां प्रभु यीशू मसीह ते विश्वास रखंदासीं। हर चिंताउनि खे प्रभु यीशू मथां विश्वास रखी छॾे ॾींदासीं। असांजो जीवन ॾिसी करे अगरि ॿिया माण्हू मन फेराइनि था प्रभु खे महिमा मिलंदी ऐं प्रभु जी इच्छा पूरी थींदी। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।